कंबर खां गुलज़ार मंचाणी जी रिपोर्ट मुताबिक़ कंबर शहदाद कोट बार एसोसिएशन जे सदर एडवोकेट शफ़ी मोहम्मद कोसो जे सॾ ते हैदराबाद जे एहतजाज कंदड़ वकीलनि जी हिमायत में ज़िले जे समूरनि अदालतुनि में अदालती वहिंवार जो बाइकाट कयो वियो। उन मौक़े ते वकीलनि पंहिंजे कम ऐं केस जी हाज़िरी तोड़े ॿिए वहिंवार लाइ अदालतुनि अॻियां पेश न थी अदालती वहिंवार जो बाइकाट कयो। जेकॾहिं अदालती वहिंवार ठिप रहियो, उन मौक़े ते कंबर शहदाद कोट बार एसोसिएशन जे सदर एडवोकेट शफ़ी मोहम्मद कोसो, जनरल सेक्रेटरी महेंद्र कुमार पंहिंजे गॾियल बयान में चयो त असीं हैदराबाद जे वकीलनि जे एहतजाज ऐं मुतालबनि जी मुकमल हिमायत कयूं था। उन्हनि चयो त असीं एसएसपी लंजार जे हटाइण बजाए सिंध सरकार सूबे में बहरान पैदा करे लाक़ानूनियत खे हथी ॾेई अमन अमान खे दाव ते लॻाए रहियो आहे। अफ़सोस, अवाम खे इंसाफ़ ॾींदड़ अॼु इंसाफ़ जे हासिलात लाइ रोडनि ते निकितल आहिनि ऐं हज़ारनि जी तइदाद में सरापा एहतजाज आहिनि। जॾहिं त हुननि घुर कई त वकीलनि जा समूरा मुतालबा बिना देर मञिया वञनि। होॾां बार जे सॾ ते वकीलनि एहतजाज करे हैदराबाद जे वकीलनि में हिमायत ऐं साण यकजहती लाइ साण साथ ॾियण लाइ हैदराबाद लाइ रवाना थी विया आहिनि।